छा हाल आहे सेठ? हाल बेहाल आहे न सुरा न ताला मथां टिजोरी कंगाल आहे। अल्लाह माण्हू तीरण आहिनि तव्हां तलवार ई अथव हो बि सिधो दिलि ते। अरे हिते असां काड़ी चांहि में पाले जी डुबाए था खाऊं। तव्हांजो कीअं थो हले? अरे थकिजी पिया आहियूं। हेॾी गिराकी आहे भला? हा एतिरी गिराकी आहे कि वही वही थकिजी पिया आहियूं। अरे मां सोचियो तव्हांजी मौज हूंदी। मौज भाऊ खोजरी करणी पई गिराक ई। हिकु गिराक न आहे दुकान ते। गणपति गुज़री आहियूं, सेप्टेम्बर गुज़री वियो, बरसाति गुज़रण जो नालो ई न आहे। साथ त साईं वाकई परेशान कयो आहे। तव्हांखे सिर्फ़ परेशान कयो आहे सेठ, असांखे गरीब कंगाल लुखो करे छॾियो आहे बरसाति। बस थींदी बंदि यार, ॼाण दसेरो आयो। भाऊ हिन साल रावण जली करे न डुबी करे मरंदो, इहा ॻाल्हि लिखी वठो तव्हां मूंखां। तव्हांजो होलसेल जो कमु कीअं थो हले? होलसेल जो त पुछो ई न यार, सभिनी खे खपे उधर। 3 महीने उधर ॾियो था, 6 महीने ई ॾियो था, साल ई ॾियो था। असांजा त ख़र्च ई न आहिनि। राशन उधर ते मिलंदो, लाइट वारनि खे छा चवां 3 महीने खां पोइ भरींदोमांव पैसा। गाॾीअ छा चवां पुट हाणे हल 6 महीने खां पोइ भरींदोमांव पेट्रोल। हेॾा केबल वारो तो पैसा ॾियोसि। भाऊ वेठा आहियो, खाली 15 तारीख़ थी वई अथव न, केबल जा पैसा न ईंदा अथव, कटेंदा पोइ असां न चइजो। कटेनि यार केबल न खपे असांखे। ओ छाजो कटेनेस, ॾियूं था भैया पैसा। धमकियूं न ॾींदो करिए। दिमाग़ ख़राब थी वियो अथव या? पाण त मोबाइलनि में वेठा असांजो टीवी छो था बंदि कयो? ॾिसो था काथे काथे पूरा थियूं। उहा ई ॻाल्हि आहे न यार, ख़र्च त लागू आहिनि न। हे दुकान ते ख़बर अथव छोकिरनि खे असां शादी पकारूं था ॾियूं, फेसबुक हलाइण जो फ्री हूंदा आहिनि वाईफाई। मुंहिंजे दुकान जो छोकिरो दुकान ते सेल्फी कढी फेसबुक ते थो विझे, फीलिंग फंटास्टिक विद 3 अदर्स। उनमें मूंखे बि टैग कयो अथई। बस यार दिवाली अचे त थोड़ी लेवल ठहे। दिवालीअ ते लेवल ठहंदी? भाऊ हिननि 3 सालनि में कहिड़ी दिवाली असां पंहिंजे लाइ कमायो आहे? दुकान जे छोकिरनि खे डबल पघार ॾियो न बोनस ॾियो। शिकिल ॾिसो था झूने तानपुरे वांगुरु शिकिल अथनि। हिकु पघार जे लाइक़ु आहिनि। मथां घर जा ख़र्च। घर जा ख़र्च त भाऊ पुछो ई न, कंहिंखे मना करे सघिबो आहे? हाणे तव्हांजो पुटु जो तव्हां वटि ईंदो आहे पैसा ॾियो, छा चवंदुसि पाण वञी कमाए। ओ पप्पा 500 रुपया ॾिनो दोस्तनि सां मैकडी वञिणो आहे। हट फ़क़ीर, पाण वञी कमाए त ख़बर पवनी पैसा कीअं कमाइबा आहिनि, सम्झी? हेॾो वॾो शरीर कयो थी, असां खां तो पैसा घुरे। अधु हालत त भाऊ ऑनलाइन ख़राब कई आहे। ऑनलाइन जो त भाऊ जेको माण्हू मिलंदो आहे न मूंखे रस्ते ते दिलि थींदी आहे तोप सां उॾाए कढां। भाऊ हिकु ग्राहक आयो, कलाक शर्टूं ॾेखारियोमांसि, हुन खां पोइ वञी हिकु पसंदि कई अथई, चयोमांसि 400 रुपया, चए तो 200 रुपये में त ऑनलाइन थी मिले। चयो मां पैदा बि ऑनलाइन थिया न, ऑफलाइन थियो छो? कटिजो थी वियो। पप्पा छा थियो? कुझु न, ईअं ई गुस्से में आयो हो, केबल हाणे मथां ईअं ई भड़की वियो। ख़बर अथव सिधो घर हली वियो, ॿियनि खां वरितई न पैसा। अड़े कुझु न थियो आहे, तूं वञी पढ़ाई कर। गिराकी कोन्हे न, बसि न। हीअ ॻाल्हि तोखे बस थी लॻई? गिराकी न हूंदी त असांजो घर कीअं हलंदो? अरे त हिन में तव्हां पंहिंजो बि पीछो था वधायो। ऐं पहिरीं ॻाल्हि घर त हलंदो ई न आहे, असां हलंदा आहियूं। सन करे चमाडाणनि में हाणे हेॾो वॾो सुपरस्टार शाहरुख खान आहे, 2 सालनि खां पिक्चरूं फ्लॉप थी वञनि, पोइ छा घर वेठो आहे या हुनजी एक्टिंग ख़राब आहे? टाइम टाइम जी ॻाल्हि आहे, अॼु असांजो न आहे सुभाणे थींदो। हिन में असां टेंशन खणी पंहिंजी हेल्थ ख़राब कंदासीं, हुन में असांजो ई नुक़सान आहे। अरे असां सिंधी बिज़नेस जा राजा आहियूं, राजा ई टेंशन खणंदो त प्रजा छा कंदी? हिन टाइम ते असांखे सिर्फ़ु एतिरो ध्यानु ॾियणो आहे कि असां पंहिंजा ख़र्च कीअं था घटाए सघूं। ऐं केरु कंदो बचत? असां कंदासीं। हलो अॼु खां मुंहिंजा फालतू ख़र्च बंदि। मम्मी हर महीने किटी पार्टी न कंदी। मां छो? मम्मी मतलब मां छो न कंदमि? मां बिल्कुलु कंदमि बचत। बस निकिरी वियो सॉल्यूशन। हेलो नंबर मिलियो हुयो, इहो तव्हां चंपलुनि जी होलसेल कंदा आहियो न? हाँ हाँ बिल्कुलु कंदा आहियूं। त भाऊ ओदर ते माल ॾींदा आहियो तव्हां? न सेठ ओदर त न ॾींदा आहियूं। गिरीश नंबर ॾिनो आहे, माल खणंदो अथव तव्हां खां? अच्छा थुल्हो न ईंदो अथव, फुल काढ़ो अथव। त तव्हां हिकु कमु कयो न, 3-4 दफ़ा तव्हां कैश में डीलिंग कयो त जीअं रहंदो, पोइ असां कुझु कंदासीं फ्यूचर में। अच्छा ईअं? तव्हांखे ऑर्डर लिखाइणो आहे? न भाऊ ऑर्डर न लिखाइणो हुयो, एक्चुअली मां बि जूते जी होलसेल थो चालू कयां, त मां चयो तव्हां खां पुछांव, अगरि तव्हां 3 महीने ऑर्डर ॾींदा आहियो त मां 6 महीने ई ॾियां, जीअं तव्हांजा ग्राहक बि मूं वटि अची वेंदा। मां चयो आइडिया वठांव। हाणे ॿुध, हिकु आइडिया मां थो ॾियां तोखे। हिन नंबर ते न वापसि फोन न कंदो कर, सम्झी? इहो फालतू ऐं बकवास न मूंसां न कंदा कयो, सम्झियो? ॾींहं में तारा ॾेखारण में टाइम न लॻंदो आहे मूंखे, बेवकूफ़ सफ़ा। हाणे हिन उचाई मूंखे तव्हांजे साम्हूं ई अथव।